अवल अलाह अलीम आला आलम जो धनी कादिर पंजी कुदरत सी कायम आए कदीम वाली वाहिद बदहू राज करब रहीम सो सारा सचो धनी चई हमदा कीम करे पान करीम जोड़ो जोड़ जहान जी त लतीफ सैनी सेक्टर सा महफिल जो आगाज मौला अली शान जे कसीदे सा ऐं हिकड़ी रिक्वेस्ट आहे ता ॿाहिरनि के फायर वग़ैरह को भी न करे छो जो ता सोशल मीडिया दौरा सब की खबर भी होंदी जो हींअर कानून थियो है ये न थे वरी कम खराब थी वञे सो फायर वग़ैरह को भी न करे दोस्त मज़े सां वेही महफ़िल ॿुधो पोइ जेके जेसी थी महफ़िल हले सुकून सां प्यार सां ऐं मोहबत सां इहा महिरबानी थींदी तव्हां दोस्तनि जी। मौला जी शान जे कसीदे सां महफ़िल जो आगाज़ तां दिरी बहरन जगह
हसनत जमी खिसाली सल्लु अलैहि व आली मोमिन ओह वजह जे वजदान में अली